Audio Jungle. Audio Jungle. The News. नाज़रीन, लालूराग में जहांगीर अली खास के लिए जी रिपोर्ट पेश कयूं था त लालूराग ऐं भरपासे में हथरादू लोड शेडिंग मच्छरन में वाद सबब अवाम मलेरिया में वठिजी वियो। इलाइक़े वासियुनि पारां एहतजाज जो चिताब। रिपोर्ट मूजिब सेपको सब डिवीज़न वारा ग्रिड स्टेशन इंचार्ज पेचुआ फीडर ते हलंदड़ लालूराग समेत 50 खां वधीक नंढनि वॾनि ॻोठनि ऐं शहरनि जी हथरादू लोड शेडिंग करे तबाह करे छॾियो आहे। ग्रिड इंचार्ज मनमानी कंदे 24 कलाकनि में 18 कलाक बिजली बंद रखी इलाइक़े के कारोबार समेत ॿियनि कमनकारनि के कापारी धक हयो आहे। मिलियल ॼाण मूजिब पेचुआ फीडर ते लालूराग शहर, बगड़, यारोदेरो, पेचुआ, थेबा, डेंगाल माशी ऐं कायम खान समेत 50 खां वधीक ॻोठ पेचुआ फीडर सां ॻंढियल आहिनि। गर्मी शुरू थियण सां ई बग़ैर कंहिं शेड्यूल जे वारा ग्रिड स्टेशन जे इंचार्ज हथरादू लोड शेडिंग करे रहियो आहे, जंहिंजे नतीजे में लालूराग ऐं भरपासे जे ॻोठनि जो अवाम आज़ार में अची वियो आहे। कारखाना, हेलर मशीनियूं बंदि रहण लॻियूं आहिनि। दर्जी, वाढा, लोहर, गैराज, आटोज़, वेल्डिंग मशीनुनि जा मज़दूर ऐं कारीगर बेरोज़गार थियण लॻा आहिनि, जॾहिं त मस्जिदुनि तोड़े घरनि में मोटर बंदि हुजण सबबि पाणीअ जी शदीद खोट थी रही आहे। घरनि में धोती पोती नथी थी सघे ऐं मस्जिद में वुज़ू कंदड़ निमाज़ी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रात ॾींहुं लोड शेडिंग सबब शदीद गर्मी अवाम जूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। मिलियल ॼाण मूजिब लालूराग ऐं भरपासे जे ॻोठनि मां बिलिंग बाक़ाइदगीअ सां थिए पई, जॾहिं त सेपको अमलदार रिश्वत बि बग़ैर कंहिं डप जे बाक़ाइदगीअ सां पिणु उगाड़ी कनि था। अहिड़ी सूरत हाल बावजूद सेपको ग्रिड इंचार्ज ऐं अख़्तियारियुनि जी मिली भगत सबब अवाम ॾचे में आहे। शहरनि जे आवाज़ ते बि अख़्तियारियुनि जे कन ते जूं बि नथी चुरे। ॿिए तरफ़ लालूराग ऐं भरपासे जे इलाइक़े में गंदगी ऐं सफ़ाई न थियण सबब मच्छरनि जो आज़ार इंतिहाई वधी वियो आहे। यूसी इंतज़ामिया सफ़ाई सुथराई में नाकाम बणियल आहे ऐं सिहत खाते पिणु उन सिलसिले में को किरदारु अदा नाहे कयो। मिलियल मालूमात मुताबिक़ शहर जे सरकारी अस्पताल तोड़े ख़ानगी अस्पतालुनि में मलेरिया जे मरीज़नि जी अंग में वाध साम्हूं आई आहे। अहिड़ी सूरत हाल बावजूद सिहत खाते या यूसी इंतज़ामिया शहर ऐं ॿाराड़ियुनि जे ॻोठनि में मच्छरमार स्प्रे न करायो आहे। नतीजे में मलेरिया बुखार माण्हुनि खे निचोड़े साहु कढी छॾियो आहे। उन सिलसिले में लालूराग ऐं भरपासे जे अवाम, सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरनि लोकल गवर्नमेंट, सिहत खाते, कंबर जे अख़्तियारनि ऐं मुख़्तियारकार वार ऐं यूसी इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे फौरी तौर शहरनि में सफ़ाईअ जो बंदोबस्तु कयो वञे ऐं मच्छरमार स्प्रे कराई वञे त जीअं मच्छरनि ऐं मलेरिया जो आज़ार ख़तमु थिए। सेपको जे आला अख़्तियारनि खां पिणु मुतालबो कयो आहे त पेचुआ फीडर ते हलंदड़ लालूराग ऐं भरपासे जे शहरनि ऐं ॻोठनि में थींदड़ हथरादू लोड शेडिंग जो फौरी तौर ते नोटिस वठी आज़ार ख़तमु करायो। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।